सैयद ऐं मां आहियां कायनात शेख। हाणे रुख कंदासीं हेडलाइंस जो। हटड़ी बाईपास से पिंडाल सजी वियो। अॻवाणनि ऐं कारकुननि जे काफ़िलनि जो आमद जो सिलसिलो जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़ल समेत ॿिया अॻवान ख़िताब कंदा। मरियम नवाज़ हादसे में धीअ जे ज़ख़्मी थियण सबबि जलसे में शिरकत न कंदी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त हैदराबाद वारो जलसो तारीख़ हूंदो। हैदराबाद जे शहरनि खे बिलावल मां वॾियूं उमीदियूं आहिनि। जलसो कचपुतलियुनि ख़िलाफ़ रेफरेंडम साबित थींदो। सिंध पाकिस्तान जो मुआशी हब आहे। वफ़ाक़ी हुकूमत सदाईं नज़रअंदाज़ कयो आहे। पीडीएम जे जलसे लाइ हैदराबाद में ज़बरदस्ती मार्केटूं बंद करायूं वयूं। सिंध जो अवाम लॉन्ग मार्च खां अॻु पीपी क़यादत खां हिसाब वठंदो। एम्बुलेंस में पार्टी जा झंडा लगाए कारकुननि खे खंयो वियो, पर लाशनि लाइ एम्बुलेंसिस नथियूं मिलनि। सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी प्रेस कॉन्फ्रेंस। हिन चवणु आहे त अॼु हैदराबाद में नाकाम टोलो सर्कस लाइ गॾु थियो आहे। पीडीएम जे फूकणे मां हवा निकिरी चुकी आहे। DGISPR चवे थो फ़ौज जो सियासत सां को बि वास्तो न आहे। सन 2018 में जेको कुझु थियो ॿुधायो वञे उन जो ज़िम्मेवार केरु आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो हुक्मराननि खे आइन ऐं कानून जी का बि परवाह न आहे। अॼु अदालतूं बि गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। मुस्लिम लीग नून जी तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त भारत ऐं इसराइल जे पैसे सां PTI ठही आहे। हिन वक़्तु पाकिस्तान में माफ़िया जी हुकूमत आहे। हुकूमत परॾेही फंडिंग जो जवाब न ॾिनो। नून लीग अॻवान हसन इक़बाल चयो आहे त हुकूमत सेनेट चूंडुनि खे तकरारी बणाइण चाहे थी। नाइल वज़ीर आज़म अवाम खे बेरोज़गार करे छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्क जी सियासी, मुआशी ऐं कोरोना जी सूरतहाल ते गौर इज़हार कयो पियो वञे। लाहौर जी एहतसाब अदालत रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में क़ौमी असेंबली में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी जुडिशल रिमांड में वाद करे छॾी। एहतसाब अदालत ॿाहिरां लीगी MPA रुखसाना कोसर ऐं पुलिस एहलकारनि में मुंहुं मारी बि थी। PMC मेडिकल इदारनि में दाख़िला लाइ वरितल टेस्ट जी तकरारी नतीजनि ख़िलाफ़ ॿिनि दरख़्वास्तुनि ते सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। अदालत PMC जे वकील जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 24 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट में वॾे वज़ीर जे सलाहकारनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी अदालत पारां जवाब जमा न कराइण ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सलाहकारनि खे असेंबली इजलास में शिरकत खां रोकियो वञे। एतिरा सलाहकार आहिनि, को बि जवाब जमा नथो कराए। सरकारी वकील जवाब दाख़िल कराइण लाइ मोहलत घुरी वरिती। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 40 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अघु वधी 12,066 ताईं पहुची वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1008 नवां केस रिपोर्ट थिया। केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अघु वधी 5,56,519 थी वियो। फॉल केसनि जो अघु वधी 31,510 थी वियो। 5,12,943 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब। मलीर में गुलशन हदीर लिंक रोड ते पुलिस जो ॾुहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो। पुलिस ॾुहारी सुल्तान रूम उर्फ झूठा बादशाह खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल हो। फरार थियल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।
गढ़ी हसन भरसा गोश रसूल बख्श कटोहर में बिन धुरन में जमीन जे तकरार ता झेड़ो पीरसन कतल एक जणो जख्मी कजण भरसा वाह मां नौजवान जो लाश हथायो लाश की सुञाणप गोश मीर अल्लाह बचायो टालपुर वासी गुलाम मोहम्मद टालपुर तौर मिठी बरसा इस्लामकोट रोड ते तेज रफ्तार कोच जो मोटरसाइकिल के टक्कर एक ॼणो फौत एक जख्मी डैर की वेझो बाईपास ते कोच जो मोटरसाइकिल सां टक्कर नौजवान फौत थी वियो पनियाकिल भरसा सांगी वारे इलाइक़े में रेलवे पटड़ी क्रॉस कंदड़ मोटरसाइकिल सवार 3 ॼणा रेल हेठां अची विया एक ॼणो फौत 2 ॼणा जख्मी अस्पताल दाख़िल। नसीराबाद में माज़ूर नौजवान 20 ॾींहं खां पुलिसवार नमूने गुम रियाज़ अहमद शेख जा वारिस परेशान